कराची नादरन बाईपास से कायम गुलशन से टेंट सिटी में बोर्ड मुतासरन के मुरझायल चेहरन के मुस्कुराहट ॾियण लाइ सैयद अहमद अली शाह काज़मी, सैयद अकबर अली शाह काज़मी, अब्दुल हमीद छछर, अतीकुर रहमान सूमरो, मुर्तज़ा किरो, लियाकत बलोच जे कावशुन सां महफ़िल मौसीकी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें फनकार शहजाद अली बुरड़ो, सावण फ़कीर, महरा धनराज ऐं सियासी समाजी सिविल सोसाइटी समेत सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। गुलशन से टेंट सिटी जे सरबराहन ओलह प्रेस क्लब जे सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मारोड़ा असांजा परेशानियुनि में जेको हिते पहुता, असीं वक़्तनि वक़्तनि हिन लाइ जेको इहो प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं त जीअं ख़ुशि रहनि, आबाद रहनि। ऐं इलाही ॾींहंनि खां इहे वीचारनि थ्रेट कयो वियो, परेशान कयो वियो मारोड़नि खे। असांजो हिकिड़ो भाउ हुनखे गोली पई वई MDA तरफ़ां, MDR वॾी नाइंजाइज़ी बेवाजिबी कई ऐं अलाह साईं हुन में असांखे सोभनी अलाह साईं हुनखे ज़िंदगी हयाती ॾिनी। ऐं वरी जेके मायूस आहे, परेशान हुआ, उन्हनि जी ख़ुशीअ लाइ असां छो न फनकार घुराए वञनि ऐं कुझु हिननि खे मुरकत ॾिनी। असांजी हुई सिंधी क़ौम एॾी बहादुर ऐं दिलेर आहे, केॾियूं बि तकलीफ़ूं हुजनि त भई खिलण पंहिंजो कोन्ह चवंदा आहिनि। हीअ तमामु बहितरीनु जेको क़ौम आहे। ऐं अलाए छो असांजे वक़्तु हुकूमत जेकी आहे हिननि खे बेवारस ऐं लावारस छॾे ॾिनो आहे। हालांकि CM सिंध आहे साईं नासिर शाह आहे, असीं हुनखे पुरज़ोर अपील कंदासीं, बाबा वारस आहिनि, मालिक आहिनि, हीअ धरती बि हिननि जी आहे, हीअ ज़मीन बि सरकारी आहे। जेकर हिननि खे जोड़ींदो त कानून बि चवे थो, जेकर तव्हां ॿी धारी क़ौम खे राहे सघो था त हीअ छो न। असांजो बार बार तव्हां हीअ छो न, छो छाजे करे मज़लूम आहिनि, धरती जा वारस आहिनि उन करे, या हीअ निधण कान्हे न, बिल्कुलु न। असीं हिननि जा वारस वेठा आहियूं, असीं धणी वेठा आहियूं। असीं रत जे आख़िरी फुड़े ताईं हिननि जी जेको साथ ॾींदासीं, जिदोजहद कंदा रहंदासीं ऐं हिननि खे आबाद कंदासीं इंशाअल्लाह। मुतासिर जेके बि आहिनि सिला मुतासिरीन मायूस हुया, उन्हनि खे तमामु ज़िंदगी जे मायूसी महसूसु थिए पई। साईं बहितरीनु उन्हनि जे लाइ अरेंजमेंट कयो आहे ऐं उन्हनि जे चेहरनि ते मुरक ॾिनी आहे ऐं ख़ुशी, अॼु ख़ुशी मां सभु झूमनि पिया। असां पाण वेठा आहियूं, काफ़ी टाइम खां वठी जेको आहे ॿुधूं पिया। हीअ सभु सिला मुतासिरीन, नंढड़ा ॿार वॾा, असांजूं अदड़ियूं पोड़ियूं सभु ख़ुशि पिया थियनि ऐं इन शइ खां जेको आहे इंजॉय पिया कनि। असांजा मारोड़ा ते पहुता त उन्हनि खे मुसलसल तकलीफ़ूं, पर विच में बि जेको असां उन्हनि खे कुझु रौनकूं ॾियण जे लाइ कुझु प्रोग्राम कयो आहे, तव्हां दोस्तनि खे बि ख़बर आहे। पर कल्ह टियों ॾींहं खां वठी मुसलसल जेको MDR जो जबर ऐं ॾाढ जेको हिननि खे थ्रेट कयो वियो, त माण्हू वीचारा ॾाढा परेशान आहिनि। उन्हनि खे ख़ौफ़ ॾिनो वियो त हिननि खे उथारियो वञे, तव्हां हिननि खे वापसि कयो वञे। पोइ इन जे करे असां इहो सोचियो त हिननि मारोड़नि खे वरी हिकिड़ो इंटरमेंट ॾियूं, हुननि खे जेके चहिरनि ते मुर्कूं आणियूं। उन जे लाइ हिन मारोड़नि जे ख़ुशीअ खे बहाल करण जे लाइ इहो असां प्रोग्राम रखियो। हिनमहिल सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बेयारो मददगार थी करे हिते आया ऐं उन्हनि खे मां जस थो ॾियां साईं अहमद अली शाह खे त उन पंहिंजी मदद पाण उन इन्हनि जी वाहर कई, उन्हनि जी सार लधी, उन्हनि दोस्तनि खे हिते ऐं उन्हनि मारोड़नि खे हिते आबाद करण जी हिकिड़ी कोशिशि कई।